नाज़रीन ठुल मां आम ख़बर आहे जे गांव सां शहर कुंभ ठुलसी सेक्शन थाणे जी हद में ॾोहारनि सां मुहारो अटकाईंदे एएसआई रसूल बख्श बिरोही मौके ते शहीद थी वियो आहे, जॾहिं त जवाबदार फ़रार थी वञण में कामयाब थी विया। मिलियल ॼाण मूजिबि ठुलसी सेक्शन थाणे जी हद अली शाह पुल वटां ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारनि ऐं गश्ती पुलिस आम्हूं साम्हूं हिक ॿिए मथां शदीद फायरिंग जी ॾे वठि सीने में गोली लॻण सबबि एएसआई रसूल बख्श बिरोही मौके ते शहीद थी वियो, जंहिंजो लाश तालका अस्पताल ठुल मुंतकिल कयो वियो। ॿिए तरफ़ ॾोहारी वाक़े वारे हंध तां फ़रार थी विया। नाज़रीन ठुल मां आम ख़बर आहे जे गांव सां शिरकूं पिया ठुलसी सेक्शन थाणे जी हद में ॾोहारनि सां मुहारो अटकाईंदे एएसआई रसूल बख्श बिरोही मौके ते शहीद थी वियो, जॾहिं त जवाबदार फ़रार थी वञण में कामयाब थी विया। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ ठुल।